अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान ग़रामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़्तुरू व कान बैन ज़ालिक क़वामा। वल्लज़ीना ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र वला यक़्तुलूना अन्नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल्हक़्क़ वला यज़्नून व मन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम
वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदार चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आबी मिसल महबूब हक़ खल्की खुदा जहले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहान चमक्या ज़मीन आसमान कशफत दुजा बिजमालिही आनूर आक़ादर असल नूरी सदन सारो नसल सूरतें सीरत भी मिसल हसनत जमीअ खिसालिही इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ हे विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिही दुरूद से बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जे लारैब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह फ़ुरक़ान 19 पारे मंझां कुछ आयतूं अव्हां जे आॾो तिलावत करण जी सआदत हासिल कई अथमि। मुसलमानों हिन दुनिया जे अंदर असां अव्हां अल्हम्दुलिल्लाह पीढ़ियाता मुसलमान आहियूं। असां अव्हां पंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जा पीढ़ियाता उम्मती आहियूं। पीढ़ी दर पीढ़ी असां अल्लाह जे कामिलन आरिफन वलियन जा पोइ लॻा आहियूं। इन सॼे तसलसुल खे जॾहिं असां ॾिसूं था त ज़हन में दिल में हिकिड़ो ख़्याल थो उभरे त असीं अल्लाह जे वलियन जी तअबेदारी पैरवी छो था कयूं, सालिहबाननि जी पैरवी छो था कयूं, सुअदा शुहदा सहाबा जी अज़मत जा पोइ लॻ छो आहियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात सां मुहब्बत छो था कयूं। इहो सॼो मरहलो मुआमलो ख़ुदाए अज़्ज़ व जल जी ज़ाते बाबरकात ताईं पहुचंदे ख़बर पवंदी त असीं अव्हां उन अल्लाह वहदहु ला शरीक जा बाना आहियूं।
जेको रब कायनात जो ख़ालिका मालिका जोड़नहारा पालनहारा खुदा जी बानप जो इकरार त हर बानो करे थो। गुनहगारा ऐबदारा बदकारा गरीबा मिस्कीना अमीरा रईसा मजदूरा हारिया पोरहता मुलाजिमा आफिसरा मुसलमान तो वो दावा तो करे त मां अल्लाह जो बानो आया वदौला शरीक जो बानो आया खुदा जे जिक्र करण वारो आया। लेकिन अज असां उन रब्बे कायनात जी ज़ाते बाबरकात खां पुछूं रब्बे कायनात कंहिंखे पंहिंजो बानो सॾियो आहे। रहमान पंहिंजे बाननि जो तारुफ़ करायो आहे। क़ुरान करीम जे अंदर अल्लाह पंहिंजे बाननि जो ज़िक्र बयान फरमायो आहे। रब करीम कंहिंजे लाइ थो चवे त मुंहिंजा बाना केर आहिनि ऐं मुंहिंजे बाननि जी सुञाणप कहिड़ी आहे। अदा तूं असां अल्लाह जी बानप जो इकरार कयूं था तुंहिंजो असांजो इकरार इज़हार पंहिंजी जाइ ते आहे। पर मज़ो इन ॻाल्हि में आहे जॾहिं रब पाण चवे त ही मुंहिंजो बानो आहे। यकीनन दुनिया कायनात जा इंसानो असां यहां क़ब्र जे अंदर जॾहिं मुनकिरो नकीर पुछण ईंदा अल्लाह ताला जे हुक्म जे मुआफ़िक़ सवाल कंदा तुंहिंजो रब केर आहे। असीं चऊं त अल्लाह असांजो वदौला शरीक आहे। पर जेकॾहिं मुंहिंजो मिठड़ो रब चवे इहो मुंहिंजो नाहे त तुंहिंजी मुंहिंजी दावा ऐं ज़ुबानी इक़रार कंहिं कम जो नाहे। इन जे करे ज़रूरी आहे त असीं जेकॾहिं रहमान जा बाना सॾायूं था त उन्हनि रहमान जे बाननि जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम में तारुफ़ करायो आहे त मुंहिंजा बाना केर आहिनि उन्हनि जे सुञाणप जी निशानी कहिड़ी आहे। दुनिया जे अंदरि शागिर्द कंहिं कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे मुलाज़िम कंहिं इदारे में कमु कंदो आहे त मुख़्तलिफ़ इदारनि स्कूलनि कॉलेजनि ऐं मुख़्तलिफ़ जेके सिपाह आहिनि उन्हनि जूं वर्दियूं आहिनि उन्हनि जी सुञाणप आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो मां ॼावां खे अल्लाह जे बाननि जी सुञाणप थो ॿुधायां। रहमान जा बाना केर आहिनि ऐं रब्बुल आलमीन कंहिंखे पंहिंजो बानो चवे थो। अल्लाह तबारक व तआला सूरह फुरक़ान जे अंदर 19 पारे में इरशाद फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। अल्लाह तो इरशाद फरमाए ऐं रहमान यानी बाझरे अल्लाह जा बाना त अहिड़ा आहिनि। अल्लाह पहिरियां उन्हनि जी सुञाणप कराईंदे ॿुधाए रहियो आहे त ज़मीन ते निहायत नरमी ऐं निवड़त सां हलण वारा आहिनि। जॾहिं जागिल ऐं नादान उन्हनि सां मुखातिब थियनि था उन्हनि खे चवनि था तव्हां ते सलाम हुजे ऐं ईअं चई टारो कनि था ऐं उन्हनि सां मुंहुं मारी नथा कनि। यानी जेकॾहिं कंहिं जागिल जे आॾो गुज़रंदा आहिनि त उन सां बहस न कंदा आहिनि मुबाहिसो न हूंदो आहे कहीं बि मरहले में अड़ंदा अटकंदा न आहिनि पर रुगो अस्सलाम वालेकुम चई गुज़री वेंदा आहिनि। कीअं गुज़रंदा आहिनि अवां दोस्तो कॾहिं शींहं खे ॾिठो आहे? शींहं झंग जे जानवरनि जो सरदार जानवर आहे पर उहो हलंदो आहे त कंध निवड़ाए आजिज़ी इंकिसारीअ वारी सूरत में हलंदो आहे। ए इंसान जेकॾहिं तोखे अल्लाह जो शेर थी रहणो आहे त वठियो वञिजो वाट कंदुम फेरज केॾहीं न त लौणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ चए।
कंध झुकाए हल आजिज़ी इंकसारी सां हल रहमान जो बानो थी हल जो रब रहमान थो चवे मुझो बानो कॾहिं मुतकबिर न हूंदो आहे गुरूर कंदड़ न हूंदो आहे फ़ख्र वॾाई करण वारो न हूंदो आहे आजिज़ी इंकसारी ऐं निमाणाई सां हलण मो रहमान जे बाने जे सुञाणप जी निशानी आहे वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। हाणे अल्लाह थो ॿुधाए पहिरीं त मुंहिंजा बान आजिज़ी इंकसारीअ सां हलण वारा हूंदा ऐं उन खां पोइ उहे ई आहिनि जेके पंहिंजे रब जे हुज़ूर में सजदे ऐं क़याम में बीही इबादत कंदे रातियूं गुज़ारनि था। जेकॾहिं को दावा करे त ही अल्लाह वारो आहे ही अल्लाह जो वली आहे ही आरिफ़ आहे त उन खां पुछ अदा अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजनि बाननि जी सुञाणप कराई आहे त उहे अल्लाह जे हुज़ूर सजदे ऐं क़याम वारा यानी ख़ुदा जी निमाज़ पढ़ण वारा हूंदा। तुंहिंजो त निमाज़ सां बि ताल्लुक़ु न आहे इबादत सां बि ताल्लुक़ु न आहे कीअं थो चवीं त मां रहमान जो बानो आहियां। वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान ग़रामा। रब्बुल आलमीन जो कलाम तो फरमाए उहे दुआ कंदा आहिनि ए असांजा रब असांखे जहन्नम जे अज़ाब खां पनाह ॾे बेशक उन जो अज़ाब दाइमी चिंबड़ण वारो आहे यानी तबाह करण वारो ऐं वॾो तावान ऐं चटीअ वारो आहे यानी रहमान जा बाना जेके अल्लाह जे अज़ाब खां ख़ुदा जे जहन्नम वारी बाहि खां पनाह घुरण वारा हूंदा आहिनि उहे कॾहिं बि अहिड़ा कम न कंदा आहिनि जंहिंसां जहन्नम में वञणो पवे। छो त अल्लाह ताला फरमायो इन जे लाइ त इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा बेशक हो रहण जो बुछड़ो हंध ऐं ख़राब ठिकाणो आहे। इन जे लाइ मो रब रहमान जा बाना चवंदा आहिनि ओ मुंहिंजा मौला तूं ई खपे तुंहिंजी रज़ा खपे तूं नथो चाहीं त तुंहिंजा बाना जहन्नम जे हवाले थियनि। मुंहिंजा मौला असांखे उन तावान चटी ऐं नुक़सान में विझंदड़ अज़ाब खां पंहिंजे पनाह में रख। हाणे अल्लाह ताला वरी उन पंहिंजे बाननि जी सुञाणप थो कराए। अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़्तुरू व कान बैन ज़ालिक क़वामा। ऐं उहे जॾहिं ख़र्च कनि था त न अजायो ख़र्च कनि था ऐं न की कंजूसाई कनि था यानी न की हथ फाड़ ऐं न की कंजूस आहिनि बल्कि उन्हनि ॿिन्ही जे विच ते विच थरा हलंदा आहिनि। अल्लाह थो फरमाए क़ुरान थो फरमाए अल्लाह जो कलाम थो फरमाए त मो रहमान जा बाना उहे आहिनि जेके ख़र्च त कंदा आहिनि पर सिगरेट बीड़ी नास नस्वार हुक्को चिल्म ये फुज़ूल ख़र्च आहिनि। इन्हनि खे छॾे पंहिंजी जान पंहिंजे बचड़नि पंहिंजे महिमान जे दस्तरख़्वान जे लाइ ख़र्च कयो त रब बि राज़ी रब जो हबीब बि राज़ी त तुंहिंजो शुमार बि रहमान जे हक़ीक़ी बाननि में बणिजी वञे।
कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे को महिमान आयो वञी होटल ते शाही ख़र्च करे उन जे लाइ हज़ारे रुपया ख़र्च करे आयासीं, ख़बर तॾहिं पई घर आयासीं त घर में न अटो आहे, न लूणु आहे, न चांवर आहे, न खंडु आहे। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, रब ईअं नथो चवे त तूं हथ फाड़ थी एतिरो ख़र्च कर। रब थो फरमाए त मूं रहमान जा बाना न एतिरो अजायो ख़र्च करण वारा हूंदा आहिनि, न ई कंजूस हूंदा आहिनि। मूं अल्लाह जा बाना हमेशह पिचथरा हलंदा आहिनि, यानी उन्हनि जे ज़िंदगीअ जी मनसूबाबंदी हूंदी आहे। जेतिरो ख़र्च अल्लाह करीम उन्हनि जे रोज़ीअ में लिखियो हूंदो आहे उन हाल सारो कदम खणंदा आहिनि। जीअं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं न बा त सवड़ आहर पेर ड्रिघेरजन, इहो सौ सिधो हिन आयत करीम जे मुआफ़िक़ पाको या चमणी आहे त अव्हां पंहिंजो कदम खणो पंहिंजे हाल ऐं हैसियत आहर। इहा हाल ऐं हैसियत आहर हलण अव्हां जे रहमान जे बाननि वारी सिफ़त आहे। अल्लाह तबारक व तआला ते फरमायो वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून नफ्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ि वला यज़नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। अल्लाह ताला फरमाए थो ऐं उहे अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए महबूद खे न पुकारींदा आहिनि ऐं जंहिं जान खे अल्लाह क़त्ल करणु हराम कयो आहे, मन फरमायो आहे, उनखे बिना हुक्म शरीयत जे नाहक क़त्ल न कंदा आहिनि ऐं न ज़ना कंदा आहिनि। ऐं यादि रखो जेको ईअं कंदो सो पंहिंजे गुनाह जो पूरो पूरो बदिलो लहंदो, यानी उनजो वबाल मथसि किरंदो ऐं कयो कीतो लोड़ींदो। मुस्लमान हो, रब्बे कायनात जो कलाम सरापा हिदायत आहे। क़ुरान तो फरमाए मूं रहमान जे बाननि जी इहा बि सुञाणप आहे त हू मूं अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, मूं अल्लाह वहदहू ला शरीक खां ई घुरंदा आहिनि, मूं अल्लाह जी ज़ात जो भरवसो हटाए कहीं ॿिए ते भरवसो ऐं यकीन न रखंदा आहिनि। वसाइल वसीला ज़रिया सभु रब्बे कायनात दुनिया में मुयसर करे ॾिना आहिनि। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, भली तूं निकाह कर, शादी कर, पर औलाद जो अता करणु मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। औलाद ॼमी पियो पर उनखे सालिह करणु, नेक बनाइणु तुंहिंजे दुआउनि सां अल्लाह ताला जो कमु आहे। ही सरज़मीन बाग़ बंगला काइनात मुंहिंजे मालिक ख़ालिक रब्बुल आलमीन जी आहे। उन जो मालिक बनाइणु मुंहिंजे रब जो कमाल आहे। तूं कुझु बि करी तोखे न मिलंदो जेसीं अल्लाह जे तरफ़ खां इज़्न अमर महिरबानी ऐं नवाज़िश न थींदी। अल्लाह जो कलाम तो फरमाए त उहे मूं अल्लाह वांगुरु कंहिंखे ख़ुदा करे न पूॼींदा आहिनि। मता को चवे त हुज़ूर जी ज़ाते बाबरकात खां मदद वठण बि शिरक आहे। न, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ॿी आयत में इन्नल्लाह हुव मौलाहु व जिब्रील व सालिहुल मोमिनीन, बेशक अल्लाह ऐं जिब्रील ऐं सालिह बाना अव्हां जा मौला आहिनि, अव्हां जा मददगार आहिनि। हक़ीक़ी मदद अल्लाह कंदो आहे, पर अल्लाह जे अमर सां अल्लाह तरफ़ां मुक़ररु कयल दुनिया में कई मददगार आहिनि। शिफ़ा अल्लाह ताला जे तरफ़ां मिलंदी आहे, पर डॉक्टर इलाज करण में इंसान जो मददगार साबित थींदो आहे।
औलाद अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलंदो आ, पर मर्द खे घर वारी निकाह वारी रखण जी मदद जी ज़रूरत हूंदी आहे। मदद रिज़्क जो ज़ामिन रब आ, पर दुनिया में रहंदे मज़दूरी मेहनत नौकरी मुलाज़मत करण ज़रियो आ, वसीलो आ, इन खां सवाइ तोखे न मिलंदो, छो त अल्लाह ताला जो कानून आ। तो अड़ी तरह अल्लाह ताला फरमायो उहे मुंहिंजा बाना जेकी मुंहिंजी मूं वांगुरु ख़ुदा करे कंहिं ॿिए खे न पूॼींदा आहिनि, उन खां पोइ कंहिंखे क़त्ल न कंदा आहिनि। बेगुनाह कंहिंखे क़त्ल करणु तमामु बुरो अमल आहे। मुंहिंजे महबूब आका जा उम्मतीयो रब्बुल आलमीन फरमायो उन खां पोइ उहे गुनाह खां ज़ना खां महफूज़ रहंदा आहिनि। छो? अल्लाह ताला फरमायो साॻी सूरत जे अंदरि युदाफ़ लहुल अज़ाब यौमल क़ियामत व यख़्लुद फ़ीही मुहाना। ऐं क़यामत जे ॾींहुं उनखे ॿीणो अज़ाब कयो वेंदो, जंहिंमें हू सदाईं ज़िल्लत ऐं ख़्वारीअ सां पियो रहंदो। मुस्लमान हो, ॿीणी बरकत, ॿीणी रहमत, ॿीणी शफ़क़त तव्हां ॿुधी आहे, पर अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ए ज़ना करण वारा इन फ़ेल खां परे हट। छो त इहो उहो गुनाह आहे, ॿियनि गुनाहनि जी हिकु सज़ा, पर इन गुनाह जी ॿीणी सज़ा क़यामत में रब ॾींदो। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे, आमीन चओ। इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहन फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। पर जेकॾहिं कंहिं सची दिलि सां तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं चङा कम कया त अल्लाह त अहिड़ो आहे जो उन्हनि जूं मदायूं ख़ताऊं ऐं गुनाह फेराए चङा ऐं नेकिन में बदिले छॾींदो। ऐं अल्लाह त हमेशह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। मुस्लमानो, मथी आयत में अवां ॿुधो त ज़ना जो ॿीणो गुनाह आहे, पर अल्लाह साईं फरमाए थो अव्हां केतिरा बि गुनाह कयो, पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो आहे, तॾहिं बि मूं अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो। क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। सूरह ज़ुमर में अल्लाह ताला 53 आयत में इरशाद फरमायो ए मुंहिंजो महबूब मुंहिंजे तरफ़ खां माण्हुनि खे चओ, हबीब ऐलान त मुंहिंजो आहे, पर ॿुधाइन तूं त ए मुंहिंजा बानो जन पंहिंजे जाननि ते ज़ुल्म ऐं ज़्यादतूं कयूं आहिनि, अल्लाह जी रहमत खां मायूस ऐं नाउमीद न थियो। बेशक अल्लाह सभु गुनाह माफ़ कंदड़ आहे ऐं उहो यकीनन गफ़ूर रहीम, यानी ॾाढो माफ़ कंदड़, बेहद बख़्शणहार ऐं हमेशह रहम करण वारो आहे। मुसलमान हो, मुंहिंजे आका महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक इस्लाम क़बूल करणु गुज़रियल सभिनी गुनाहनि खे मिटाए छॾे थो। यानी हिकिड़ो गैर मुस्लिम मुस्लमान थियो, उन गैर मुस्लिम हूंदे इस्लाम खां पहिरियां उन जेकी बि गुनाह कया, अल्लाह जे हबीब फरमायो कलमे जी बरकत सां अल्लाह हुन जा अॻूणा सभु गुनाह बख़्शे थो छॾे। अहिड़ी तरह
अल्लाह जी राह में हिजरत करण ऐं हज करण सां बि इहा नवाज़िश थींदी आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे त कुझु मुशरिक जन तमामु घणा क़त्ल कया हुआ, ज़ानी बि हुआ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थिया, चवण लॻा त जंहिं दीन जी तव्हां दावत ॾियो था, जेकॾहिं तव्हां फरमायो था सो असांखे ॾाढो पसंदि आहे, पर असांखे इहो ॿुधायो त असां जेकी बुरा अमल कया उन्हनि जो कफ़ारो बि आहे या न। उहे मुशरिक हुज़ूर वटि आया, महबूब अवां दीन इस्लाम जी तबलीग पिया फरमायो, असां कलमे पढ़ण लाइ तयारु आहियूं, ईमान में दाख़िल थियण लाइ तयारु आहियूं, लेकिन हबीब असां मुशरिकाना दौर जे अंदरि खोड़ सारा क़त्ल कया आहिनि। क़त्ल सां गॾोगॾु केतिरा ई असां खां गुनाह थी विया आहिनि, भला उन्हनि जो छा थींदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बानड़ो जीअं जो हुननि हुज़ूर जी दरबार में अर्ज़ कयो, अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे महबूब ॾे मूं रब जो कलाम खणी वञ ऐं मुंहिंजे हबीब खे चओ त ओ मुंहिंजा महबूब इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾे त इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। जेकॾहिं अवां सच्ची दिलि सां तौबा कंदो, ईमान आणींदो, नेकीअ जे तरफ़ राग़िब थींदो त अल्लाह त एॾो महिरबान आहे जो न रुगो अवां जा गुनाह माफ़ कंदो, पर क़त्ल जे बदिले जेके अवां जे दफ़्तर में गुनाह थिया, कंहिंजी दिलि आज़ारण जे बदिले जेके अवां जे दफ़्तर में गुनाह लिखिया विया आहिनि, या कंहिं ॿिए सबब जे करे मुंहिंजो रब ऐलान थो फरमाए त बंदा तूं ईंदो वञ, मुस्तफ़ा करीम वट पेश थींदो वञ, कलमे जो विर्द कंदो वञ, मां रब तोखे तुंहिंजा गुनाह रुगो धोई न ॾींदुसि, मेटे न ॾींदुसि, पर तुंहिंजे गुनाहनि खे अल्लाह थो फरमाए त नेकिन में सवाबनि में तब्दील करे छॾींदुसि। वमन ताब व अमिल सालिहन फइन्नहु यतूबु इलल्लाहि मताबा। ऐं जेको ख़ताउनि करण खां पोइ तौबा करे थो ऐं चङा कम करे थो, सो बेशक अल्लाह ॾांहुं ॼण वरी मोटे थो या रुजू करे थो, जहिड़ो रुजू करण जो हक़ आहे। यानी उहो जॾहिं ईमान में दाख़िल थियो न, उन गुनाहनि खां सची तौबा कई आहे, अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला हाणे मां तौबा कई आहे, वरी गुनाहनि ॾांहुं लाड़ो न कंदुसि। रब थो फरमाए बाना हाणे जॾहिं तूं शैतान खे छॾे मूं रहमान जो बणिजी पियो ही, त मां रब रहमान तो ते करम फरमाईंदे तुंहिंजे गुनाहनि खे बि नेकिन में थो मिटायां। अब दौर जदीद जे अंदरि जेकॾहिं का कंपनी मोबाइल कंपनी ऐलान करे त बा कॉम्पिटिशन जो दौर आहे, तव्हां नंबर खोलाइण खां पोइ हींअर ताईं जेतिरियूं MB या GB ख़र्च कयूं आहिनि, उन ख़र्च कयल GB जेतिरो तव्हांखे असां इमदाद ॾियूं था, असांजी कंपनीअ जी नई सिम ख़रीद कयो, अबा ॿुधायो त उन कंपनीअ जूं सिमूं पूरियूं पवंदियूं? हर को चवंदुसीं फ़ाइदो आहे हिन कंपनीअ जो, हेतिरो फ़ाइदो, हेतिरो इज़ी लोड, हेतिरा हज़ार असां ख़र्च कयो आहे, ओतिरा वरी असांखे मुफ़्त में बैलेंस जी सूरत में मिलनि था, छॾ ॿियनि नेटवर्कनि खे असां इहा ई सिम ख़रीद कंदासीं। अल्लाह पैकेज थो ॾिए। रब थो फरमाए बाना तूं पंहिंजे शिरक कुफ्र अनाद खां हटी मूं रब जो बणिजी पओ त मां रब्बुल आलमीन तुंहिंजे गुनाहनि खे नेकिन में तब्दील करे छॾियां। ऐं हमेशह जे लाइ वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर व इज़ा मर्रू बिल्लग़्व मर्रू किरामा। ऐं अल्लाह जा ज़बान त अहिड़ा आहिनि जो कॾहिं बि उहे कूड़ी शाहिदी न ॾींदा आहिनि। क़ुरान थो फरमाए जेके रब जा बाना हूंदा आहिनि उहे ॾोकड़नि ते, धन ते, दौलत ते, ट्रप ड्राव में ब्लैकमेल थी कॾहिं
कूड़ी शाहिदी न ॾींदा, सिर वञे त भड़ी वञे, पर लअनतुल्लाह अलल काज़िबीन जो तौक़ पंहिंजी गिचीअ में नाहे विझणो। ऐं जॾहिं कंहिं बेहूदगीअ जी जाइ वाहियात ॻाल्हि या कम तां लॻनि था त शरीफ़ाना अंदाज़ सां पंहिंजी इज़त ऐं मान बचाए भलारनि वांगुरु पासो मटाए गुज़री वञनि था, उन गंद ऐं गिलाज़त, उन जुआ ऐं ग़लति अमल ग़लति फ़ेल वारी जाइ ते उहे बीही नथा रहनि, अटकी नथा रहनि, उन्हनि सां ॻंढिजी नथा पवनि, पर अल्लाह तो फ़रमाए इहे मुंहिंजा बाना आहिनि, इन शैतानी शुगुल में कॾहिं कोन वेहंदा। वल्लज़ीन इज़ा ज़ुक्किरू बिआयाति रब्बिहिम लम यख़िर्रू अलैहा सुम्मन व उम्याना। ऐं जॾहिं उन्हनि खे संदन पालनहार जे आयतुनि सां नसीहत कई वेंदी आहे, अल्लाह तो फ़रमाए इहे बि मूं रहमान जे बाननि जी सुञाणप आहे। अबा को मुक़रर आयो, मुबल्लिग आयो, बाबा जलसो आहे, क़ुरान करीम पढ़ियो वेंदो, हुज़ूर जी हदीस ॿुधाई वेंदी, लाउड स्पीकर हलियो, ख़बर पई यार मुलनि आज़ार करे छॾियो, छॾ अङण खे वञी अंदरि कमरे में बंदि करे दरवाज़ो वेही रहियो, यानी अल्लाह जे कलाम या हुज़ूर जे फ़रमान खे ॿुधणु पसंदि न कयईं। अल्लाह जो क़ुरान तो फ़रमाए त इहे मूं रहमान जा बाना नाहिनि। वल्लज़ीन इज़ा ज़ुक्किरू बिआयाति रब्बिहिम, कॾहिं कॾहिं असांजो सफ़र में वञणु थींदो आहे, पोइ उन कोच गाॾीअ में ओचिते ड्राइवर खां मटाईंदे जेकॾहिं क़ुरान करीम जी का आयत हलंदी आहे त कुने जो ज़मीर त चवंदो आहे इन खे हलायां, पर ॿ टे आयतूं अञा तिलावत तर्जुमो मस हलियो, पुठियां ख़बर पवंदी ओ उस्ताद इन खे मटाए, ॾींस को शैतानी शुगुल, मज़ो नथो अचे। अल्लाह जो क़ुरान तो ॿुधाए इहो मूं रहमान जो बानो नाहे, छो त उनखे मूं ख़ुदा जो ज़िक्र न वणंदो, जेको मुंहिंजो बानो न हूंदो न उनखे न मूं ख़ुदा जो ज़िक्र वणंदो, न मुंहिंजे महबूब जो ज़िक्र वणंदो। ऐं जॾहिं उन्हनि खे संदन पालनहार जे आयतुनि सां नसीहत कई वेंदी आहे त उहे उन जे ॿुधण सां उन ते अंधा ऐं ॿोड़ा थी न किरी पवंदा आहिनि, पर गौर ऐं फ़िकिर कंदा आहिनि त क़ुरान छा थो चवे ऐं महबूब जो फ़रमान छा थो चवे। अब पाण बि आदी आहियूं न, भली मौली साहब ॻाल्हाए थकिजे, 5 मिंट ख़ुतबे में बचनि त पोइ वेंदासीं, हफ़्ते जा ॿिया ॾींहं त फ़ुज़ूल विञाए छॾियासीं, पर इहे अधु कलाक 40 मिंट असां वटि अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ टाइम न आहे, रसूलुल्लाह जो फ़रमान ॿुधण जे लाइ टाइम न आहे, पर जे हलंदे हलंदे क़ुरानी आयतुनि ऐं हदीस में मिंट ॾेढ सवायो थी पियो त पोइ बेचैन जिस्म थी पवंदो, बेचैनी तड़प जान जलण लॻंदी, घड़ियुनि ॾे पिया ॾिसंदासीं त छॾे मुलो जान त निमाज़ पढ़ूं। अब क़ुरान नमाज में तो क़ुरान पढ़बो आहे, नमाज में भी हुज़ूर ते दुरूद पढ़बो आहे, या बेचैनी असांखे छो थी थिए, इन्हीअ जे करे थिए थी जो असांजी दिलि ज़ंगियल आहे, क़ल्ब कटियल आहे, अल्लाह जी ज़ात खां परे आहियूं, अल्लाह वारनि वलीअनि जी सोबत खां परे आहियूं। अल्लाह ताला तने क़ुरान में फ़रमायो त मूं रहमान जा जेके बाना हूंदा आहिनि उहे ईअं अंधा ॿोड़ा गूंगा थी न वेहंदा आहिनि, पर मूं रब जो फ़रमान हलंदो आहे त ॿुधंदा आहिनि, मुंहिंजे महबूब जी हदीस हलंदी आहे त ॿुधंदा आहिनि, न रुगो ॿुधंदा आहिनि पर उन ते गौर ऐं फ़िकिर कंदा आहिनि। ऐं पोइ वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। ऐं इहे दुआऊं घुरंदा आहिनि, ए असांजा पालणहार, ए असांजा रब, असांखे असांजे ज़ालुनि ऐं असांजी औलाद जे तरफ़ खां अखियुनि जा ठार अता कर ऐं असांखे मुत्तक़िन ऐं परहेज़गारनि जो अॻुवाण बना।
मुझा मौला असी तुझा आहियूं, तुझी रज़ा में राज़ी आहियूं। कंहिं शैतान जे शुगुल में वञण जे लाइ असांजी दिलि खे आमादा न कजां। या अल्लाह कंहिं ग़लतकारी चोरी चकारी कंहिंजी गिला ग़ीबत गार जे लाइ मुंहिंजा मौला असांजी ज़ुबान इस्तेमालु करण जी असांखे हिम्मत न ॾिजां। जे हिम्मत ॾींहुं असांजी ज़ुबान हुजे त तो अल्लाह जे शुक्र में हुजे, जे दिलि माइल हुजे त दुनिया दौलत हिर्स ॾांहुं न पर तो अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं माइल हुजे। मुंहिंजा मौला अहिड़नि ज़ाकिरनि सालिहनि नेकनि फरमा बरदारनि जी असांखे सोहबत नसीब कजां। रब तो फरमाए उहे मुंहिंजा बाना मूंखां घुरंदा वेंदा आहिनि, पोइ मां रब अहिड़ो ज़रियो बणाईंदो आहियां जो दुनिया जे अंदरि ॿिया आम माण्हू दुनियादारनि ॾे हली वेंदा आहिनि, पर जेके मुंहिंजा बाना हूंदा आहिनि दुनिया वारा उन्हनि वटि हली ईंदा आहिनि। अदा ही दिल इने कल्ब जो चरखो हदीसे कुदसी असांजा मुर्शिद मुरब्बी महबूब सजन साईं फरमाईंदा आहिनि त हिननि ॿिनि आङुरियुनि वांगुरु अल्लाह ताला जे कुदरती हथ में इंसान जी दिलि आहे, पोइ ख़ुदा जी मर्ज़ी आहे उनखे हीअं फेराए या हीअं फेराए। उन अल्लाह जी ज़ात खां जेकॾहिं अवां घुरंदव त उहो रब्बुल आलमीन अल्लाह रब करीम अवां जी दिलि खे ख़ुदा वारनि ॾांहुं माइल कंदव। जेकॾहिं अवां जो दिलि वारो थां ईमान वारो थां ऊंधो पियो हूंदो त अवां जी दिलि में ख़ुदा जी रहमत जे बदिरां पत्थर वसंदा। उलाइक युजज़ौनल गुरफ़त बिमा सबरू व युलक़ौन फ़ीहा तहियतन व सलामा। अल्लाह तो फरमाए ही उहे माण्हू आहिनि जिन खे संदन सब्र ऐं साबित कदमी ते जन्नत में आला मक़ाम वारा महलात ॾिना वेंदा ऐं संदन आजियां दुआ ऐं सलाम सां कई वेंदी। हाणे जन्नती महल त उन्हनि खे मिलंदा। ताज़ो हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक दरगाह फ़कीरपुर में थियो। असांजे मुर्शिद मुरब्बी सजन साईं फरमाइनि पिया त क़यामत जे ॾिहाड़े गुनहगार ऐबदार बदकार पंहिंजे आरिफ़ कामिल वलीअ रहबर रहनुमा सां काफ़िले में गॾु हूंदा। जाॾे उहो उन्हनि खे वठी वञे, पर के अहिड़ा बि हूंदा जेके पंहिंजे मुर्शिद मुरब्बी जी सोबत में जन्नत में वेंदा। जन्नत जे अंदरि रही करे जन्नत में रहण जे हुअण जे बावजूद बि तड़पंदा, लुछंदा, कंबंदा, ॾकंदा। जहन्नम वारा उन्हनि जी इन्हे तड़प ऐं इन्हे तकलीफ़ खे ॾिसी दुआऊं कंदा, ओ मुंहिंजा मौला असीं जहन्नम में जलूं था, सड़ूं था, पचूं था। असांजे पचण सड़ण असांखे मंज़ूर आहे, असांजो सुकून इन्हनि खे ॾे। ओ मुंहिंजा मौला इन्हनि जी तड़प असां खां बि बर्दाश्त नथी थिए, भली इन्हनि जो लुछण पुछण तड़प वारो अज़ाब असांखे ॾे। साईं फरमायो छो जन्नत में तड़पंदा? अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला ही हूरूं असां दुनिया में बि हसीन औरतूं हुयूं, असां हूरुनि लाइ हिते न आया आहियूं। दुनिया जे अंदरि बेहतरीन बाग मेवात असांखे मिलंदा हा, हिते असां हिन जन्नत जा मेवा खाइण कोन आया आहियूं। दुनिया जे अंदरि बेहतरीन गिल्म गालीचा हूंदा हुआ, ही मुश्क जे गारे सां सोन ऐं चांदीअ जे सिरुनि सां अॼल महलात असांखे नथा खपनि। ओ मुंहिंजा मौला असां ॿुधो हो त तुंहिंजे कुर्ब में दुनिया में तकलीफ़ूं अज़ियतूं ॾिसी करे जॾहिं जन्नत में वेंदासीं मुंहिंजा मौला तूं पंहिंजो दीदार कराईंदे। या अल्लाह जन्नत में हूरूं ॾिसंदे असांजी दिलि नथी ठरे, मुंहिंजा मौला पंहिंजो दीदार कराए त ही तड़प ख़तम थिए। जीअं किन आशिकनि चयो आहे न त जन्नत बि खपे मूंखे, जन्नत बि ज़रूरी आहे, पर जन्नत खां मथे आहे ऐवान मुहम्मद जो। या अल्लाह
ही जन्नत तुंहिंजी आ हज़ार खां नेमतुनि सां माला माल आहे। खीर जी नहर पई वहे, माखीअ जी नहर पई वहे, मुख़्तलिफ़ बाग़ात आहिनि, बेहतरीन मौसम आ, न मच्छर न मख जो आज़ार, न गर्मी न सर्दीअ जो आज़ार, न दुनिया जो टेंशन, न औलाद जी परेशानी, न रोज़गार जो इंतज़ार। मुंहिंजा मौला आगे त कुछ भी न, लेकिन असां हिन जन्नत में इन्हें जन्नत जे गिल्म ख़ाली चंजन ल तुंहिंजे दीदार लाइ आया हुआसीं। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उलाइक युजज़ौनल ग़ुरफ़त बिमा सबरू वयुलक़ौन फ़ीहा तहियतुन व सलामा। ही उहे माण्हू आहिनि जिन खे संदन सब्र ऐं साबित क़दमी ते जन्नत में आला मक़ाम वारा महलात ॾिना वेंदा। दुनिया में उन्हनि सब्र कयो, सहप बर्दाश्त खां उन्हनि फ़ाइदो वरितो। अवां ॾिसो मदीने वारे आका रहमत वारे हबीब खे काफ़रनि पत्थर हयां, हुज़ूर जो जिस्म मुबारक लहो लोहां रत सां भरपूर थी वियो, पर उन मुंहिंजे रहमत वारे हबीब कॾहिं उन्हनि खे बद दुआ न कई। रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी रूमी तमोट मौजूद है, उन में लिखियो है त हिकिड़ो बादशाह पंहिंजे महल जे अंदरि मौजूद हो। ओचितो ॿाहिरां, छो त बादशाह जे महल में ॿेर जो वण बीठल हो। उन लतीफ़ साईं जीअं फरमायो त वण था मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर भितर छापड़ूं दूणा धार सहनि। त उन ॿेर जे वण ॾांहुं ॿाहिरां हिकिड़ो नौजवान उन पत्थर हयो त ॿेर छणनि त मां खावां। उहो पत्थर ॿेर जे बदिरां अंदरि बीठल उन बादशाह खे मथे में लॻो, मथे मां रतु वहणु शुरू थी वियो। बादशाह तकिड़ो सॾु कयो, नौकर चाकर निकिरी आया, वारो कयो इन खे पकिड़े अचो। जॾहिं पकिड़े आया, दरबार लॻी, सभु वज़ीर मुशीर वेठा। अबा ॿुधायो हिन खे नौजवान खे कहिड़ी सज़ा ॾियूं? कंहिं चयो साईं हिन खे मुल्क बदर कयो, छॾियोसि हिन ॻोठ शहर मां निकिरी वञे। कंहिं चयो त साईं हिन खे कारो मुंहुं करे गॾ ते चाढ़े पूरी इलाइक़े जे अंदरि गश्त करायो, जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त बादशाह खे पत्थर हणण जी कहिड़ी सज़ा आहे, अॻिते जीअं को बि हरकत न करे। हाणे बादशाह उन नौजवान खां पुछियो, अबा ॾे ख़बर पत्थर छो हंयुई? चई साईं बादशाह क़िबला ॿेर जो वण हो, मूं पत्थर तोखे न हयो, को ॿियो वण हुजे हा त उन खे न हणा हा, मूं इन जे लाइ उन खे पत्थर हयो त ॿेर छणनि त मां खावां। बादशाह हैरान रहिजी वियो, चई त पत्थर सहण वारी ॿेर जंहिंखे पत्थर लॻनि ऐं हू बदिले में पंहिंजा मेवा माण्हुनि खे ॾे जेके खाइनि। धूणा ठिकर भितर छापड़ूं तकलीफ़ूं सही माण्हुनि खे पंहिंजा मेवा ॾे, ऐं मां कहिड़ो बादशाह आहियां जो पत्थर लॻण जे करे पंहिंजी रयत जे इन नौजवान खे मुल्क निकाली ॾियां। सॾे चई पुट हली आ, ही अशरफियूं तुंहिंजो इनाम आहे, तो अॼु मूंखे वॾी नसीहत ॾेई छॾी आहे। तो हुज़ूर जी ज़ात बाबरकात खे पत्थर लॻा, पर मुंहिंजे महबूब आका जी ज़ात कहिड़ो किरदारु अदा कयो। तव्हां असां कॾहिं सोचियो त सब्र ऐं बर्दाश्त कहिड़ी शइ आहे? असां कॾहिं सब्र खां कमु वरितो आहे? बर्दाश्त खां कमु वरितो आहे? कॾहिं बि न। सब्र ऐं बर्दाश्त करे ॾिस त तोखे केतिरो समर थो मिले, दुनिया में बि त आख़िरत में। छो त अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे, रब थो फरमाए उन्हनि दुनिया में सब्र कयो हो, तकलीफ़ुनि अज़ियतुनि ते सब्र कयो हो, साबित क़दम रहिया हुआ, मूं अल्लाह उन्हनि खे जन्नत ॾिनी। हाणे जन्नत जे अंदरि आया त सही, चयूं मुंहिंजा मौला असां दुनिया में सॼी ज़िंदगी सब्र कयो, क़ब्र जे अंदरि क़ब्र वारे हालात आलमी बरज़ख में भी असां सब्र कयो, महशर जे मैदान में तकलीफ़ूं जेके भी आयूं, जो कुछ भी थियो मुंहिंजा मौला असां सब्र कयो। हाणे जन्नत में असां खां सब्र नथो थिए, पंहिंजो दीदार करा। सूरह यासीन में अल्लाह ताला फरमायो सलामुन क़ौलम मिर रब्बिर रहीम, पोइ अल्लाह पाण अची उन्हनि बाननि खे सलाम कंदो।
जॾहिं हू ख़ुदा जे तरफ़ खां सलाम ॿुधंदा, पंहिंजे रब जो सलाम ॿुधंदा, त उन्हनि जी दिलि में कुशादगी पैदा थी वेंदी। चवंदा हा मुंहिंजा मौला, इन ॾींहं जे लाइ असां दुनिया में तकलीफ़ूं सठियूं हुयूं, ॾुख सुखनि जी सूंह घोरिया सुख ॾुखनि तां। त हीअ आहे अल्लाह जो कलाम, मुंहिंजे महबूब आका जो फ़रमान, जेको हिदायत वारो रस्तो, हिते बि फ़ाइदेमंद हुते बि फ़ाइदेमंद। अल्लाह करीम